बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुंहिंजा प्यारा अज़ीज़ दोस्तो ऐं भाइरो, अॼु मां अव्हांखे 7 सिफ़तूं ईमान जूं, बयान आख़िरत जो ऐं उञाण क़यामत जा मौलाना अब्दुल रहीम गुरोरी साहिब जे लिखियल किताब दास्तान जो पहिरियों हिसो ॿुधाए रहियो आहियां। महिरबानी करे गौर सां ॿुधी सम्झण जी कोशिशि कजा। हीअ पछाड़ी सकरात, क़बर ऐं क़यामत जे ॾींहुं कमु ईंदी इंशाअल्लाह। हिकिड़ो मुंहिंजो अर्ज़ु आहे त मुंहिंजा 2 चैनल सिंधी साकी ऐं अला नूरीअ जा भाती यानी सदस्य ज़रूरु बणिजा। वीडियो खे शेयर कजा ऐं कमेंट में अव्हांजो ठिकाणो एड्रेस पिणु ज़रूरु लिखिजा त मूंखे ख़बर पवे त मुंहिंजो वीडियो केरु ऐं किथे ॾिसी रहिया आहियो। सभिनी खे मुंहिंजा इन नाचीज़ फ़क़ीर मोहम्मद ख़ान समेजो कोनराईअ जा सलाम पहुचनि। आमीन सुम आमीन। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। 7 सिफ़तूं ईमान जूं सिखे सही कजन, जिन न मंझि हिकिड़ी कुफर थियो तन। अवल अला मंझाई अला जो आगो आलमन में आए, सबने पिरिय पाक सो कना कुल ऐबन में आए। उभभूं अर्श कुरसी जोड़िया जहानन, हुकम शान में आए। ओ हकीम जे अला बाशे आइन, ओ सभनी कम करी मसी अला हाय रे बेलियन वज़ीरन। ख़ालिक राज़िक पाण ई ॾींदड़ ॾुख सुखन, समंध नाले सजणे सभई सुञाणन। इने अहकम इल्ला वला जेके परूजन, सब का सग साहिब खे ॼाणे गुजन पधरन। आहे हूंदो सोधणी आलम नऊन, ॿिया मलक में आए हाय सब मंझि आए। अला जे निसोरो ई नूर, ओ ॿिया मलक मंझि आए अला आए निसोरो ई नूर। 8 पर उन में मौले जो मज़कूर, उञ न बुख शियान खां रखिया रब गफूर। थियन सूरत सब का ॾिनी सग सगूर, आइन अघाऊं जागणो परे खां परूड़न। उभभूं कखपन मींह फुड़ा मामूर, वाजिब अदब तिन जो सुञाणन सकूर। टिया नबी मजाई जे दोया जे धणियन,
मौले म्याए अए मोकलिया अला खलक ॾऊं ॾेई नया पाए ओ मौले मोकलिया खलक ॾऊं अला अए ॾेई नया पाए तिर न तफ़ावत तंहिंमें जेके चवन मुआए सुहारा सूरत मां घणा इबादत अगराए कुफर कूड़े कम कचा तंहिंखां पाक हुआ अदब मंझ अल्लाह जे मांजी महूद आए दरस दुआगू खलक जा जे माइट लाए वियाए अवल आदम तिन जो आख़िर मुहम्मद आए हू अबो म्याए है इंसान जो है ही आलम इमाम ओ अबो सब इंसान जो ही आलम इमाम मौत नबियन नाहे को मगर लाडाणा वाजिब अदब तिन जो आहे पुण ताज़ीमा क़त्ल कजे तिन खे जो थिए बेअदबा चौथा किताब मञाए जो कादर कलाम मौले मोकलिया तंहिं में पंहिंजा पैगाम जिन पढ़ी पारिया तंहिंजा भाग भला जिन न मञो हिकिड़ो से किरिया मंझ कुफराए अमल म्या ओ मिड़ने मौखूफ़ जो है मथे क़ुरान अला ओ मियां अमल म्या ओ मिड़ने मौक़ूफ़ थियो मथे क़ुरान पंजो मञाई सच सी आख़िरत ॾींहुं त सुणो बयान तुंहिंजो मिड़ई मोमना सजी आए दुनिया 7,000 वरनि या 605,000 थिया आगे आमद का बाक़ी 1400 वर थिया से ते पुञाणा ईंदा आख़िरत जा उन मां ओंजाणा जिन्हें आखों अशराफन के रातरी दाला बात जिन जो पीड़ियों सिमानी मोहताजा गड माण्हू गंजन में वो वडेराए अदब न म्या ओ हूंदो औरतन मां है मर्द न हूंदी मणाए ओ अदब न हूंदो औरत मर्दन न मणा हुजे गॾो खाण में जे शोर गुदा धीअरियूं थींदियूं आगरियूं मायुनि ॻोल्हनि का आलम थींदा थोरड़ा पढ़िया अपारा मेथियूं सिजल सुंहंसी कारा कुलूबा शरत शौक़ क़ुरान जो अफ़ज़ल आवाज़ा
आलम चोंदा तिन खे जीअं जा वेश वॾा मुड़स थींदा तोरड़ा जो यूं अपारा चोॾस ज़ोर ज़ुल्म जो ऐं ॾाढा ॾुकारा माण्हू मिया ओ मरंदा माल खे अला जे कियां ढूंढी अला अला ओ मला ला 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 अला माण्हू मरदा माल के जी कियां ढूंढीला चवण चङाई नाहे को मन न मंदे का पुण आहे अज क़याम जो महदी इमामा जो आहे सैयद हसने कामिल करामता मदीने में जापंदो ईंदो मकेरा थींदो रूह ज़मीन जो वाली विलायता आलम बरबा अदल से थींदा शुकारा हम बच न हूंदी माड़ुए तू कामून शाए बार न थींदो कॾहिं अला ओ अला बार न थींदो कॾहिं कंहिं माण्हुनि मझारा अला ला 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 अला आए कसम किताब में अहिड़ी पचारा तहरी सुअजे अवल में तुंहिंजो ज़हूरा सतवरा तुंहिंजे सुख में आलम आराम पर हयातीअ में उनजे ईंदो दज़ाला जो आए काफ़िर बुछड़ा जाईंदो इला कंदो करामत जा कामण घणेरा माण्हू ते मकर से कंदो ई गुमराए मजा म्या ओ मुल्क इराक में जे थींदो सो पैदा अख काणो मोलकस काफ़र जो अखरा जटींदो जहान में 40 ॾींहं सजा पहिरियों ॾींहं वरा जहिड़ो ॿियो जीअं मां टियों हफ़्ते जहिड़ो बाक़ी जीअं ॿिया फिरंदो सभु जहान में रहमतीने मकिया ते तां ईंदो उभिरिया ईसा नबी ख़ुदा सो मारींदो दज़ाल खे पुण लश्कर ते जाए अमल ला 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 अमल कंदो अदल से 40 वरस जा कीअं 7 वर लिखिया पर सही 40 रहंदो कोन ज़मीन ते कुफार न मझारा रहंदा रूह ज़मीन ते मोमिन मोचारा आगा मेड़ अब्द रहीम खे
साईं सगोरा पेरा दिए पिरे रसूल जे जन्नत जा वॾजा मोमिन हिन महफ़िल में उमती अहमद जा सभु चा सलातूं सरवर उते लखे दम दम दुरूदाए वेंदा म्या ओ ओ ओ ईमान जे अला कलमो जे पढ़ंदा अकला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।